अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैरु? अलाह जे फज़ल करम सां तव्हां ठीकु ठाक हूंदा, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो पंहिंजे प्यारनि सां गॾु। दोस्तों, अॼु ॻोठ वॾा गांचा में हिकु नंढड़ी महिनत सां इसरार अली लाखे पंहिंजो जेको सो प्राइवेट स्कूल ॿारनि खे तइलीम ॾियण जे लाइ खोलियो आहे। अचो त ॾिसूं त हुनजी ॿारनि जी हाज़िरी केतिरी आहे ऐं केतिरा उस्ताद पढ़ाइनि था। दोस्तों, हीउ जेको स्कूल ॾिसो पिया, हीउ स्कूल खे 10-15 साल थिया आहिनि सरकार ठाहे ॾिनो। उनखां पोइ सरकार सार संभाल न लधी ऐं का बि हेड मिस्ट्रेस या मिस्ट्रेस का बि कान ॾिनी वई। हीउ गर्ल्स स्कूल आहे ॻोठ वॾा गांचा में। हिन स्कूल जी जेका असां पहिरीं जेका असां बिल्डिंग ते बि कान आई या नई मिली आहे, जंहिंमें को पटे वालो को उस्ताद यानी या को उस्ताद मुक़ररु न आहे। पर इख़लाक़ तौर सां ॻोठाणी जे मदद सां पोइ हिन इसरार इलाइक़े अचे हिन स्कूल खे हलायो ऐं जेको तक़रीबन महीनो सवा ॾेढ थी वियो आहे हिन स्कूल खे, जंहिंमें ॻोठाणा 60 ॿार पढ़नि था ऐं कचे जा जेके बलोच रिंद आहिनि उहे बि 15-10 पढ़नि था। हाणे हिन स्कूल में तक़रीबन जेको सो ॿार 60-70 आहिनि, पर अॼु उहे ॿार अञा न रसिया आहिनि। कंहिं पुछूं था सबबु, जेको हुनजो ख़ुदा नु फ़क़ीर वेठो आहे, जेको हिन जो साईं जन जो हेल्पर आहे, उनखे हाल अहिवाल कयूं था। हीअ पुराणी बिल्डिंग कमरो ठहियो हो कंहिं ज़माने में। हीअ जेको सो साईं मोहम्मद साली लाखे जे क़ुर्बानी, साईं मोहम्मद हसन लाखे क़ुर्बानीअ सां हीउ कमरो तयारु थियो, पर उहो कमरो पढ़ाई जे लाइक़ु न रहियो ऐं का बि मिस न अची सघी। हीअ साईं कमरो ॾिठो ऐं रही पियो आहे हींअर मींहंनि में, का बि मालिकी न थी ऐं का बि कंहिं हिन जी सार संभाल न लधी। ऐं अॼु जेको सो आहियूं हिन गर्ल्स स्कूल में, तव्हां दोस्तनि खे ॾेखारियूं था ॿारनि जी जेका असां तइलीम हले थी प्राइवेट जे हिसाब सां। हाल फ़िलहाल त हुन वीचारे खे पघार पोइ अञा कान मिली आहे। दोस्तों, अचो अंदरि त जेको सो अंदरियो माहौल। दोस्तों, बिल्डिंग जो विरांडो ॿारनि जे लाइ, स्कूल ॿारनि जे लाइ जेको सो कूलर पाणीअ जो, हेॾां जेको सो स्कूल जो विरांडो हिन पासे ॿारनि जो। स्कूल जा 2 कमरा आहिनि साईं। दोस्तों, 2 कमरा आहिनि, तमामु वॾा कमरा आहिनि, कुशादान। तक़रीबन हिन में हिकिड़े ॿार में कमरे में जेको सो 40-50 ॿार वेही सघनि था, पढ़ी सघनि था। हीअ साईं, पर मालिकी न हुजण करे हिननि जी जेका सा हालति बिगड़ी वई आहे। सरकार जेको सो हुन ते ध्यानु न ॾिनो। ॿाहिराड़े जा स्कूल आहिनि जेको सो साईं तव्हां दोस्तनि खे घुमायूं। हे असां ॻोठ गांचा जी जेका असां आहे, कंहिंजी महिनत सां आहे, कंहिंजी कावश सां इहो स्कूल शुरूआति थी। आला से अॻिते हलंदो। ठीकु आहे साईं। आदा अस्सलाम वालेकुम। गांजा छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु साईं? अल्हम्दुलिल्लाह, सभु खे लॻो पिया ॾियारो साईं। ख़ुशि आहियो? साईं इसरार अली साईं न रसियो अॼु? सरे इसरार साईं असांजो हिते हुयो स्कूल में ड्यूटी हुअसि। जी जी। सो त हाणे मोकल कई अथनि। सही। हाणे वेंदा, थोरो नाश्तो वाश्तो कंदा। अच्छा। असांजा पेपर आहिनि ॿारनि जा। अॼु पेपर? जी सर। काएं बजे शुरू थींदा? सर, असांजो प्रोग्राम ॿारनि खे ॾिनल आहे 3 बजे खां 3 बजे शुरू थींदा। जी जी। सो कुझु ॿार पहुची चुका आहिनि। हाँ साईं। ऐं के ॿार वरी असांजा मदरसे में बि पढ़णु वेंदा आहिनि। मदरसे में? जी सर। हा। उते बि असांजा ॿार पढ़ी मदरसे खां पोइ वरी हिते दाख़िल थींदा। के पहुची चुका आहिनि, के पहुचण में आहिनि। सर बि असांजो अचण में आहे। माशाअल्लाह। हाणे तव्हां सां थोरो वरी हाल अहिवाल कयूं। ॿारड़ा पाण त घणा था पढ़नि टोटल ॻोठ जा ई गॾियल? सर, असां वटि 14 दिसंबर 2021 खां असांजी शुरूआति थी आहे। अच्छा। त असां वटि फ़िलहाल 27 ॿार असां ॻोठाणा? जी सर। ॻोठाणा? हा। 27 माण्हू जेके आया आहिनि? 27 माण्हू जेके असां वटि दाख़िल थिया पहिरें ॾींहं खां वठी, जेके असां वटि आहिनि। उन खां पोइ 22 जो साल आयो आहे। उन वजह हाणे माशाअल्लाह कुझु असांजा उस पासे जा ॻोठ आहिनि, 10 खनि उतां खां था अचनि ऐं 60 खनि जे अंदाज़ में वरी वॾनि गांचनि जा ॿार बि असांजे हिन ॻोठ में जा पहुचनि था, पंहिंजे ई ॻोठ जा। सही सही। ऐं
ऐं भला इन में साईं खे भला कुझु अजुर या वज़ीफ़ो साईं खे भला मिले थो? सर असांजो ॿारनि जी ट्यूशन जे हिसाब सां त बाबा फी ॿार जी 500 रुपया फीस थींदी हर महीने जी। सही। पोइ जीअं अगरि तव्हांखे शौक़ु हूंदो पढ़ण जो हा त तव्हां 5 सालनि खे खां 1000 रुपया बि ॾेई वरी पढ़ंदव। सही। अगरि जे तव्हांखे शौक़ु ई न हूंदो सही त पोइ जीअं माशाल्लाह सॼो ॻोठ ॾिसो था असांजा बाबा बि वेठा आहिनि, चाचा बि वेठा आहिनि, ॾाॾा बि वेठा आहिनि, सभु वेठा आहिनि सर। सही सही पोइ तव्हां बि ईअं ई हूंदा बसि। पोइ असां पंहिंजी तरफ़ खां 1.5 महीनो हिननि सां असां पंहिंजो हल निभायो आहे। हा साईं माना बिना लोभ लालच हा सर, माना असां का थींदो न बिना सर का ॿार जे लोभ करे, लालच ॿार जे करे ॿार असां में सुम्हण जे करे साईं बि ख़ुदा नो फ़क़ीर साईं हुते मकान जी बि ख़िदमत करे हिते ॿारनि जी बि ख़िदमत कंदो आहे साईं सरार अली इलाइक़े सां गॾु। जी सर। ऐं ॿारड़ा जेके से मुतमैन आहिनि हीअ सम्झो त घर जो इहो फ़र्ज़ु वॾो आहे ऐं ख़ुशि आहिनि ॿार हिन जे ख़िदमत में त असांजो ख़ुदा नो जेको असां मौजूदु हुजे। इसरार इलाइक़ो साईं वियो आहे पंहिंजे थोरे कम सां हू मोटी ईंदो ऐं ॿारनि जा अॼु पेपर अथनि। मां तव्हां सां ॿारनि सां हाल अहिवाल कराए मिलायां थो तव्हां सां। बाबू तुंहिंजो नालो छा आहे? वाजिद अली। तूं किथे पढ़ंदी आहीं? माड़ी जलपाड़ी? हाँ माशाअल्लाह सुठो साईं। हीउ माड़ी जलपाड़ी जो अदो आहे। कंहिंजो पीउ जो नालो? अयाज़ अली समूह। अयाज़ अली समूह। ठीकु आहे ठीकु आहे। हलिया अस्सलाम वालेकुम। उथी बि हथु ॾिबो आहे। नालो छा अथई? साईं अल्ताफ़ अली। पुटु कंजो ई? वेह वेह अस्सलाम वालेकुम। हा नालो छा आहे? हमीद अली। पीउ जो नालो? सही सही अस्सलाम वालेकुम। हथु साॼो ॾिबो आहे खाॿो कोन ॾिबो आहे। छा नालो आहे पुटु? हाँ कलंदर बख्श कले बख्श। कंहिंजो पुटु आई? अली दादा जो। सही अस्सलाम वालेकुम। रस नालो छा आहे तुंहिंजो? साईं अकबर अली। रिंद। पीउ जो नालो? मोहम्मद उस्मान। अस्सलाम वालेकुम। तव्हांजो नालो? सिजाद। हा पीउ जो नालो? गुलाम अली। अस्सलाम वालेकुम। नालो छा आहे? नसीर। पुटु? अली बहर जो। अस्सलाम वालेकुम। नालो तुंहिंजो? कंहिंजो पुटु आई? मोहम्मद उमर जो। मामा अस्सलाम वालेकुम। तुंहिंजो नालो? पुटु कंहिंजो ई? हसनैन जो। हीअ सही नंढड़ा हीअ ईंदा आहिनि रिंद बलोच कच्चे साइड सां ईंदा आहिनि रिंद बलोच। नालो छा आहे पुटु? अरबाब नाले भाई मुंहिंजो। हा आयो। पीउ जो नालो छा आहे? अलाह ॾिनो। हाणे तव्हां साईं नंढा ॿारड़ा आहिनि दोस्तो। हीअ जेके ईंदा आहिनि कही ईंदा आहिनि 2-2.5 किलोमीटर परे खां ईंदा आहिनि कच्चे जी साइड सां। हीअ नंढड़ा ॾिसो था गुलनि जहिड़ा ॿारड़ा तालीम वठण जे लाइ ईंदा आहिनि ॻोठ घैंचा में। ऐं हा हा हुन खां पोइ जेको सो ॿिया हलो वियो ॾांहुं ॿियो जेकॾहिं अदियूं असां अदियूं वेठियूं आहिनि अदियूं पढ़नि पियूं। हीअ साईं अदियूं। अदी तुंहिंजो नालो छा आहे? दुआ। हा अमी तुंहिंजो नालो? हा तुंहिंजो नालो? तुंहिंजो नालो? तानिया। तुंहिंजो? हमेर बाब। तुंहिंजो नालो? गज़ाला। तुंहिंजो? कबीर। साईं तुंहिंजो नालो? एहसान अली। तुंहिंजो नालो बेटा छा आहे? नालो पुटु ॿुधाए तूं ॿुधाए तुंहिंजो नालो? काशिफ अली। साईं हीअ साईं तुंहिंजो नालो छा आहे? हाजी रजू भैया? इंसाफ़ अली। तुंहिंजो नालो बाबा? दानिश। तुंहिंजो नालो? अली हसन। तुंहिंजो? यासीन अली। साईं नंढड़ा हीअ सभु जेके आहिनि न हीअ वीचारा तालीम जे हिसाब सां आया आहिनि ऐं नंढड़ो इल्मु पढ़ाइनि पिया। अलाह साईं हिननि खे हिमत ॾींदो न उस्ताद खे हिमत ॾींदो। ऐं हीअ जेके से ॻोठ घैंचा जा साईं नंढड़ा ऐं नंढड़ियूं हीअ साईं आया आहिनि पंहिंजे उस्ताद वटि जेको सो माशाअल्लाह माशाअल्लाह। ॾिसो खिल मुख लॻी पई नंढड़नि जे चपनि ते चहिरनि ते खिल मुख लॻी पई आहे। अची पियो साईं? माशाअल्लाह माशाअल्लाह। वाह 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 साईं। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम। साईं तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर साईं? साईं अची वियो साईं जन पाण बची विया। अरे ये खुदन फकीर क्या आयो आहे हिते? अस्सलाम वालेकुम। लाला ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? साईं कमरो ॿियो हीअ बिल्डिंग जा 2 कमरा हिकिड़ो हीअ आहे हिकिड़ो हुन पासे आहे। हीअ ख़ुदा बख़्श लाखो ख़ुदा बख़्श लाखो साईं।
खुदा दिन गाय चो साईं हासिन ही दा खुदा बख्श लाखो असांजो हा अॼु ते वॾा टाइम में शायदि अॼु ही कढो छा बाक़ी राजा ही कढो ये कढो कोई ते कढो ये कढो छा वेयो सब ना ओड़े ना अच्छा ही बार ओड़ी दा ना साईं हुन क्लास में आया थोड़ी आज मठा वाला टेस्ट सही सही है टेस्ट हो जो लाज़मी बारन जी जिंदगी जे सफर में साईं, हाँ। सोचने जी ॾाढी ज़रूरत आहे साईं सही लाज़मी आऊंदे लगी पई आ तमाम घणी ज़रूरत आहे असल में ही खजानो आहे माण्हू जे मुस्तक़बिल जो साईं, माण्हू स्कूल जी बिल्डिंग भरियो ई वधीक कमाल आहे तव्हां ॾिसी सघो था त केॾी ना को चवनि था त इहो मस्जिदूं त सिंगारियूं आहिनि गुलनि इन्हनि सां न हा इन्हनि जे पढ़ण वारनि सां ई सिंगारियूं आहिनि सो स्कूल ऐं मस्जिदूं जेके आहिनि साईं माण्हुनि सां हूंदियूं आहिनि ॾाढो ॾुखियो माना ही सभु हा, ही हिन में मिली भगत थियल आहे बसि अलाह साईं ॾींदे हिदायत सलाह गुडी रंग ईमान में हिननि शइ खे सम्झनि साईं ॿियो छा हलनि ख़ुशि वेठा आहियो सभु ख़ैरु अलहमदिल्ला असांजो वरी मन थियो तव्हां साली मिलूं वरी आयासीं मुंहिंजा भाउ इसरार अली जेको सो अचे असीं साईं सां वरी ख़ुदि सां कचरे कईसूं हीउ तालिब असांजो कीअं आयो आहे इहो थोरो तूं कीअं आयो भाउ ट्यूशन साईं हिते ईंदो ई आहे ट्यूशन डेली ट्यूशन जे लाइ कल्ह खाणी बड़ी ट्यूशन जे लाइ सुठो सुठो भलो आहे सुठो अमल आहे सुठो अमल आहे गरीब पीर साईं साईं अमल आई आहे मूंखे ख़बर आहे ॿियो हाणे ज़िंदगी दे वक्त पे गुजारे बिल्कुलु बिल्कुलु थोरो थोरो वो आप साईं थोरो थोरो हिन पासे थी हिन पासे जो सब थोरो बियो पे बैठे बाकी साईं जी साईं फकीर साईं फ़क़ीर साईं जी ख़िदमत पियो करे ॾियां हां साईं साईं छोके बाकी साईं थोरो ना बोहार ॾिबो जो ना मेरो एतिरी महिराण कान्हे की महिराण कान्हे की एतिरी वीडियो थोरो ये तो घंटा दालन गाना नहीं आ रहा ये भी आयो ये भी तो इसे ही दाल हे साईं स्कूल जो ॿाहिरियों पासो जंहिंमें वणकार बि आहे हे काना रखिया विया आहिनि कंहिं दोस्त रखिया आहिनि पिया स्कूल जे स्कूल खां ॿाहिरि जो मंज़र बाकी साईं खणी तारो शाबाश शाबाश ला पुट पढ़ो 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 हाँ आओ पहलवान थी विया हुआ सपना ऐसे तालिब असांजा तालिब इन नंढड़ा तालिब असांजा पढ़नि पिया तालिब ॾिसो साईं वाह 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 पढ़ी छा थींदीअ हा तूं नाल पढ़ी छा कंदीअ आपा थींदीअ अच्छा डॉक्टराणी थींदीअ हाँ माशाअल्लाह तूं डॉक्टर ई थींदीअ वाह 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 भई डॉक्टर साईं ॻोठ में ई थींदा असांजा इहो इंजीनियर थींदा जहाज़ ठाहींदा ऐं उहे जहाज़ पाण ई किरंदा खट ते अलाह साईं भाई नालो छा आहे तुंहिंजो गुलाम हुसैन साईं गुलाम हुसैन अथव हीउ हिन जो भाउ अथव आदि अमीर बख़्श जो आहे औलाद इहो शाबाश हाणे तव्हां पढ़ो त जेको सो साईं यारो मददगार जेको सो साईं पंहिंजे ताउन सां पियो लाइ पंहिंजी ख़िदमत पियो करे अलाह साईं अजुर ॾींदुसि दोस्तो जिते बि हुजो तव्हां हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे प्यारनि सां गॾु ऐं असांखे हर वक़्तु यादि आयो अलाह साईं तव्हांखे हर वक़्तु ख़ुशि ऐं आबाद रखंदो अहिड़े हिसाब सां हाणे जेको सो थोरो वञणु थींदो ॿाहिरि हाणे दोस्तो असां था निकिरूं साईं सां मुलाक़ात थी ख़ैर जो हलो था ॾियूं पंहिंजे कम सां दुआनि में यादि हिन साईं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साईं लाइक कयो शेयर कयो तव्हांजी स्पेशल असां ते महिरबानी थींदी छो त तव्हांखे हर वक़्तु इहो अर्ज़ु कंदा आहियूं त असांजे हिन नंढड़े चैनल खे ग्रोथ करण जे लाइ तव्हां दोस्तनि जो तावन खपे तावन केरु ॾींदो तव्हां ॾींदो तावन असांजो चैनल ई ग्रोथ कंदो हलंदो ऐं हीअ असांजे इलाइक़ो तमामु पोइते पुठिते पियल इलाइक़ो आहे त माजन जो तइलीम जे हिसाब सां बि त इहो असांखे शऊर ॾियारण जे लाइ नौजवाननि खां ॻाल्हियूं थींदियूं आहिनि सलाम दुआ थींदी आहे बाबा तइलीम पिरायो तइलीम खां सवाइ का शइ कुझु बि कोन अथव पर जेको सो असांजा जेके नुमाइंदा या सरमाईदार या जेके चङा मुड़ुस आहिनि उन्हनि जी दिलचस्पी घटि आहे अलाह साईं उन्हनि खे बि हिमत ॾींदो रब साईं तो दोस्तो हर वक़्तु असांखे यादि आयो अलाह साईं तव्हांजे कर्म कंदो बाज कंदो जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे प्यारनि सां असांजी दुआ हर वक़्तु तव्हां सां गॾु आहे आमीन।